अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतल लिल आलमीन। सवाल कयो आहे फ़क़ीर जमशेद अली करमी। उहो थो चए त साईं क़िबला अर्ज़ु आहे त इमामत लाइ वधीक हक़दार केरु आहे? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मस्जिद जो मुक़ररु थियल इमाम आहे त उहो इमामत जो वधीक हक़दार आहे। जेकॾहिं उहो नाहे त पोइ जेको वधीक आलिम आहे उहो हक़दार आहे। जेकॾहिं वधीक आलिम यानी सुन्नत खे वधीक सम्झण वारो नाहे त पोइ जेको वधीक क़ुरान जी क़िराअत करण वारो आहे उहो। जेकॾहिं वधीक कारी बि नाहे त पोइ जेको वधीक परहेज़गार आहे, मुत्तक़ी आहे, उहो इमामत जो हक़दार आहे। जीअं नूरुल इदा में आहे, इदा लम यकुन बैनल हादिरीन साहिब मंज़िलिन वला वज़ीफ़तुन वला ज़ू सुल्तानिन। चए थो जेकॾहिं घर जो मालिक मौजूदु न आहे ऐं न वरी को मस्जिद जो मुक़ररु थियल या बादशाह जो मुक़ररु थियल इमाम मौजूदु आहे ऐं न ई को बादशाह पाण मौजूदु आहे त उन सूरत में फल आलम अहक़ु बिल इमामत, जेको सभ खां वधीक सुन्नत खे ॼाणण वारो आहे उहो इमामत जो वधीक हक़दार आहे। सुम्मल अक़रउ, उन खां पोइ जेकॾहिं सुन्नत खे वधीक ॼाणण वारो नाहे त पोइ जेको वधीक क़िराअत करण वारो आहे यानी जेको सुठो कारी आहे उहो इमामत जो हक़दार आहे। सुम्मल औराओ, उन खां पोइ जेको वधीक परहेज़गार आहे उहो इमामत जो हक़दार आहे। सुम्मल असन्नो, उन खां पोइ जेको वधीक उमिरि वारो आहे, वॾी उमिरि वारो आहे त उहो वधीक इमामत जो हक़दार आहे। सुम्मल अहसन ख़ुल्क़ा, ऐं उन खां पोइ जेको वधीक सुठे अख़लाक़नि वारो आहे उहो इमामत जो हक़दार आहे। सुम्मल अहसनो वजहा, जेकॾहिं सुठे अख़लाक़नि वारो मौजूदु बि न आहे त उन सूरत में जेको सुठे चहिरे वारो आहे उहो इमामत जो हक़दार आहे। सुम्मल अशरफ़ो नस्बा, जेकॾहिं उहो बि न आहे त पोइ जेको नसब यानी ज़ात जे एतबार सां सुठो आहे यानी सुठी ज़ात वारो आहे त उहो इमामत जो हक़दार आहे। सुम्मल अहसनो सौता, जेकॾहिं उहो बि न आहे त पोइ जंहिंजो आवाज़ सभिनी खां वधीक सुठो आहे उहो इमामत जो हक़दार आहे। सुम्मल अनज़फ़ु सौबा, जेकॾहिं सुठे आवाज़ वारो बि न आहे त पोइ जेको वधीक सुठनि कपिड़नि सुठनि लिबास वारो आहे उहो इमामत जो हक़दार आहे। सुनन तिरमिज़ी में आहे, अबू मसऊद अल अंसारी रज़ियल्लाहु ताला अनोखा रिवायत आहे। उहो त चए त काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या उम्मुल क़ौम अक़रहुम लिकिताबिल्लाह, क़ौम खे इमामत उहो कराए जेको क़िराअत सुठी करण वारो हुजे। फ़इन कानू फिल क़िराअत सवान, जेकॾहिं क़िराअत करण वारा सभु बराबरि आहिनि, फ़आलमुहुम बिस्सुन्नत, पोइ जेको सुन्नत खे वधीक ॼाणण वारो आहे उहो इमामत कराए। फ़न कानू फ़ि सुन्नत सवान, पर जेकॾहिं सभु सुन्नत खे ॼाणण वारा आहिनि, सभु क़ारीब आहिनि, फ़अक़दमुहुम हिजरतन, पोइ अॻु उहो थींदो जेको पहिरीं हिजरत करण वारो आहे। फ़इन कानू फ़िल हिजरत सवान, पर जेकॾहिं सभिनी गॾु हिजरत कई आहे, फ़अकबरहुम सिन्नन, पोइ जेको सभ खां वधीक उमिरि वारो आहे, वॾी उमिरि वारो आहे, उहो इमामत कराए। वला युअम्मुर रजुलु फ़ी सुल्तानिही, जेकॾहिं सुल्तान मौजूदु आहे त उन जी मौजूदगी में ॿियो को इमामत न कराए। हिन हदीस मुबारका में सभ खां पहिरीं कारी खे इमामत जो हक़दार सॾियो वियो, उन खां पोइ सुन्नत वारे खे, उन खां पोइ जेको पहिरीं हिजरत करण वारो आहे, उन खां पोइ जेको वॾी उमिरि वारो आहे। हाणे हिन में केरु इख़्तिलाफ़ कंदो त बाबा हिन में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कारी खे मुक़दम कयो आहे, पहिरीं कयो आहे, ईअं न आहे, बल्कि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने मुबारक में सभु सुन्नत खे सही तरीक़े सां ॼाणण वारा हुया। इन करे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं सुन्नत बि वधीक ॼाणनि था ऐं क़िराअत बि सुठी कनि था त उन सूरत में जेको वधीक क़िराअत करण वारो आहे उनखे अॻु कजे। पर हिन दौर जे अंदरि त जेके कारी हज़रात आहिनि अक्सर करे पंहिंजो सुन्नत खे ॼाणण वारा एतिरा न आहिनि। इन करे हिन दौर जे अंदरि जेको वधीक सुन्नत वारो आहे उहो क़िराअत करण वारे खां वधीक इमामत जो हक़दार आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।